परू चांडे खे केर न सुञाणे। हू धाड़ेल हूंदे बि न्याणियुनि खे इज़त ॾियण ऐं ग़रीबनि जो भरजलो थियण सबबि वॾो नालो कमाए वियो। इहो ई कारण आहे जो खेसि सिंध जो रॉबिन हुड करार ॾिनो वियो। पर लॻे थो हाणे ओचितो कचे जे कुझु धाड़ेलनि खे बि परू चांडो थियण जो शौक़ु जागी पियो आहे। विलाग ॾींदड़ ही हमराह नवाब जागीराणी आहे, जंहिं बाबति चयो वञे थो त हू कश्मीर कंदकोट ज़िले में डहिकाउ पखेड़ींदड़ बदनाम धाड़ेल आहे। हिन वीडियो जी कहाणी ॾाढी दिलचस्प आहे। नवाब जागीराणी मूजिब खेसि रस्ते तां ही हमराह हथ आयो। नवाब जागीराणी अर्ज़ु कयां पियो, ही अधो मूंखे हथ आयो आहे राति जे अंधेरे में। छो भाऊ, ॿार हो छा जो रस्ते तां हथ अची वियो? ख़ैर, लॻे त वॾी उमिरि जो थो, पर चवनि था त हिन हमराह खे कंहिं ॾस ॾिनो त तुंहिंजी शादी तेसि ताईं न थींदी जेसि ताईं ॿाहिरि न निकिरंदे। जेको मूंखे ॾस मिलियो त ॿाहिरि निकिर त तुंहिंजी शादी थींदी। अधे जी शादी थियण वारी, पर असां बचाए वरितो अथसि। पोइ हमराह एतिरो ॿाहिरि निकिरी वियो जो वञी धाड़ेलनि जे वर चढ़ियो। ख़ैर, नवाब जागीराणी नाले हिन धाड़ेल खे मथसि रहम आयो या को ॿियो सबबु थियो जो हुन संदसि बाज़ियाबी एवज़ भुंग घुरण बदिरां खेसि महिमान बणाए वरितो। हाणे अधु मां वटि आहे, मुंहिंजा जेके बि दोस्त आहिनि उहे सभु हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं हिन जे मालिकनि ताईं पहुची सघे। जीअं हिन जा मालिकी थिए या मालिक अचनि त मां उनजे हवाले कयां। न आहे त को अहिड़ो ज़िम्मेवार ऑफिसर आयो या उन राब्तो कयो त पोइ मां उन्हनि जे हवाले कयांसि थो। पर मां इन खां ॾियां थो त जंहिंखे मां हवाले कयां जीअं हिनखे तकलीफ़ न अचे, हे बाइज़त पंहिंजे घर पहुचे। नवाब जागीराणी पंहिंजी संगत मतिलबु ॿियनि धाड़ेलनि खे रिक्वेस्ट करे थो त हू न्याणियुनि, ॿारनि ऐं मुसाफ़िरनि खे अॻवा न कनि। कंहिंजी न्याणी या नंढे सगीर या मुसाफ़िर, इन्हनि टिनिनि शयुनि जो जेको आहे त कयो मान रखो। इन्हनि खे इज़त ॾियो, इन्हनि खे का पंहिंजी दुश्मनी जी आड़ बि न कयो। नवाब जागीराणी जी इहा भलाई वारी अपील पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं खेसि अहिड़ा ई चङा कम करणा आहिनि त पोइ हू कचे में धाड़ेल बणिजी छो वेठो आहे ऐं अॼुकल्ह अहिड़ा नेकीअ जा कम करे छा हू परू चांडियो थियणु चाहे थो? पर यादि रखिजे त परू चांडियो हिकु ई हो, वरी ॿियो न थियो।